कुरान जा हाफ़िज़ तैयार थियन जी मदीने जे साईं जी हदीस मुबारका सरकार फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहू में भलो हुआ जेको पान कुरान पढ़े बियन के कुरान पढ़ाए ऐं मदीने जे साईं बी जगह ते फरमायो अल माहिरु बिल कुरानी मअस्सफरतिल किरामिल बररती वल्लज़ी यततातउ फीहि व हुवा अलैहि शाक़ुन फलहू अजरान। कुरान जो माहिर इज्जत वारन सुठन साथन सां गॾु हूंदो ऐं हिकिड़ो माण्हू कुरान पढ़े थो उनमें तत 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 ईअं थो करे वल्लज़ी यततातउ फीहि तत तत थो करे या घणा माण्हू कंदा तत 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 इहो तत तत थो करे सस सस थो करे बालफाजी दीगर ओ बातो आ जुबान में अटक थस पर उस्ताद वट वरी भी पढ़े थो के बेचारा छोकरा आया हुआ ओ एकड़ो बलोच छोकरो वे उस्ताद वट पढ़ण अब बलोच जो नाराज न थियो पर हाने एकड़ी गाल आए तो उनन दिया बलोच वे उस्ताद उस्ताद चीज पढ़ कल्ला इदा दुक्कतिल अर्दु दक्कन दक्का ये वरी पढ़े दक्कन दगा वरी चोरा कल्ला इदा दुक्कतिल अर्दु दक्कन दक्का दक्कन दगा ए टमाटर की निकली अरे बड़ा तो के छिक न थो जे चीज़ मुखे छिक किथा इंदो असी जबल जा मानू जबल में हर काई बेकाई दे जे लाह जी विंदो त असी हर के टपाए अॻिते रखंदो आ भला जे करे मुखे छिक न थो अचे तू बि अॻिते टपाए रख त क़ुरान पूरो करी वञी ॾिठा चारिया सो हाणे के वरी वेचारा बहराड़ी जा उस्ताद बि सख्त सरकार फरमायो उस्ताद मारेस तकलीफूं ॾिसे ताना सहे आतड़ जुबान में थस उनके कुरान पढ़ण जे करे ब अजर मिलंदा एकड़ो कुरान में मेहनत जो यो कुरान पढ़ण जो वरी बी जगह ते पा फरमायो मन करअल कुरान व अमिल बिमा फीहि उल बिसवालिदाहु ताजयमल क़ियामत दऊ आसन मिन दऊ शम्स जेको कुरान पढ़े उन ते अमल करे उन जे मां पी के क़यामत में ताज पारायो विंदो जे जी रोशनी सिज का भी वधिक सुणी होंदी वरी बी जगह ते मदीने जे साईं फरमायो मन कर हरफम मिन किताबिल्लाहि वलहु बिही हसनतुन वल हसनतु बि अशर अमसालिहा ला अक़ूलु अलिफ लाम मीम हरफुन वलाकिन अल्फुन हरफुन वलामुन हरफुन व मीमुन हरफुन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहे फरमाया जेको कुरान जो एकड़ो अखर थो पढ़े एक अखर जे बदले में नेकी पर मैं हिकड़ी नेकी न हिकड़ी नेकी 10 नेकिन जे मिसल पर मैं मां इया को थो चवा त अलिफ लाम मीम सजो अखर अलिफ अलग लाम अलग मीम अलग रुगी टे अखर पढ़ंदो अल्लाह उनके 3 नेकियूं ॾींदो हाणे तहां अंदाज़ो हणो इन हदीस जे शरह में शारियत फरमाए ला शक अन हफ़ज़त किताबिल्लाहि हम अक्सरुन नास तिलावतन आलिम भी कुरान पढ़न मौलवी भी पढ़न पीर भी पढ़न मुफ्ती भी पढ़न सिपारो 2 सिपारा 3 सिपारा 4 सिपारा 5 सिपारा भला मंजिल तई केर पहुंचे पर कुरान जा हाफिज़ निहार सुबह जो कुरान शाम जो कुरान रात जो कुरान रात नींद में 1000 अखर लखे था पढ़न अल्लाह उनके लखे लखे ने क्यों हर रोज उन हाफिज़ जे अमाल नामे में लिखराई दुआ ताईर बनाए थे पटको बदोसी सही में मज नहीं मुंह ता ॾिठो पर पुछो उस्तादन का पुछो रात जो 3-4 बजे दुनिया सुती पई होंदी आ ए कुरान जा हाफिज़ नला तालिब 4 बजे कल मदरसन में त गीजर बुकोने
सख्त सर्दी हुजे गर्मी हुजे ओही नढड़ा तालिब उथंदार वुजू कंदार पाजे मुहर खे धोंदार कुंडन में को के मदरसे जी कुंड में को के कुंड में किथा आवाज इंदो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन किथा आवाज इंदो सयक़ूलु सुफ़हाउ मिनन नासि मा वल्लाहुम अन क़िबलतिहिम अल्लती कानू अलैहा किथा आवाज इंदो तिलकर रुसुलु फद्दलना बअदहुम अला बअद किथा आवाज इंदो वल मुहसनातु मिनन निसाए किथा आवाज इंदो यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन किथा आवाज पियो इंदो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमलन व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर किथा आवाज इंदो अम्मा यतसाअलून अनिल नबइल अज़ीम किथा आवाज इंदो वल आदियात दबहा वल मूरियात क़दहा वल मुगीरात सुबहा किथा आवाज इंदो अल कारिअतु मल कारिअ वमा अदराक मल कारिअ किथा आवाज इंदो कुल या अय्युहल काफिरून किथा आवाज इंदो कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास किथा आवाज इंदो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन सुभान अल्लाह कड़ी दे जो पगरो कड़ी दे पो कढो सुभान दुनिया बेटन ते सुती पई हुंदी आ ए नडड़ा नडड़ा तालिब उथी कुरान पे पढ़दा आई ओए वरी वडा थी वरी हुनन ते कावड़ चंदा मुला ओ मुला वाह सही वाह जेके रात दी अल्लाह जी कुरान के पढ़न बेटा फरमायो कदर वारा कम थिया असी डचन में चूं इन जे करे जो असा हाफिज़न आलमन जी इज्जत करन छड़े दी फरमाए तू कदर वारा कम थिया खुटा खरीदार सीए ऐ सोन जी के मण कलहदा सार जेके लो कुटन लोहार तलखे केड़ो कदर सोन जो साईं फरमायो क़यामत जे दिहाड़े हाफिज़ सगोरा इंदा अल्लाह चवंदो इक़रा वरतक़ि वरत्तिल कमा कुन्त तुरत्तिलु फ़िद दुनिया फ़इन्न मंज़िलतक इंद आख़िरि आयतिन तक़रऊहा ओ कुरान जा कारी साहब कुरान पढ़ जन्नत जे डाकन ते चढ़ अज असा जी रूह जी ग़िज़ा म्यूजिक बनजी वियो मौसीकी बनजी वई पर अल्लाह वारा कुरान पान ॿुधंदा खुद खुदा क़यामत जे ॾियारे हाफ़िज़न खे चवंदो हाफ़िज़ो कुरान पढ़ो जन्नत जे डाकन ते चढ़ो जिते कुरान पूरो कंदो ओते मां रब ताला मंजिल तैयार कई वरी बी हदीस ॿुधो व इन्नल मलाइकत लतदउ अजनिहतहा रिदन लितालिबिल इल्म सरकार फरमायो जॾहिं इल्म जा तालिब जेके सूमरन जे मदरसे में पढ़न या भरचुंडी शरीफ में या जामिया राशिदिया में या ॿिए हंधि ए जॾहिं हलंदा हन अल्लाह जा मलाइक पंहिंजे परन खे विछाईंदा हन एकड़े बुजुर्ग वटि वियो मुरीद जी साईं अॼु तुंहिंजो ज़ीवा जो मूं कमाल ॾिठो माशाअल्लाह पुट कहिड़ो कमाल ॾिठी चई साईं तव्हां आयो पिण अल्लाह जा मलाइक तव्हां जे लाइ बीठा पाण फरमायूं पुट या कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे मदरसे जे तालिब खे सर कयूं कपड़ा मिट्टी में भरिया पिया
पैर मिट्टी में भरिया प्यास, वात में इतनी खुशबू न हुई, जिस्म में मिट्टी भी निकले। छोकरा जी बाबा जी सही एरिया तो खलीफा छा ॾिठो जी सही त आयो पे अल्लाह जा मलाइक बीठा। पाण फरमायूं मुझे ला मलाइक बीठा पर ही तालिब इल्म सरकार फरमायो इन्हनि जे ला खुदा जा मलाइक पंहिंजा पर विछाईंदा आहिनि। इन ही हदीस के अंदर सही फरमाया था आलमन जे ला मच्छू समुंडनि दरियान में मथे खणी इस्तिगफार कंदियूं आहिनि। मुंहिंजा मौला मत आलम खां का ग़लती थी वई हुजे, क़सूर थी वियो हुजे, माफ़ कजांसि। अबा मच्छू बि आलमन जो क़दुरु कर, जीत बि आलमन जो क़दुरु कर, पखी बि आलमन जो क़दुरु कर, पर इंसाननि आलमन जो क़दुरु करणु छॾे ॾिनो। वखर ढेरों ढेर पर विहाई दल वेसरा। लतीफ सरकार जो वखर ढेरों ढेर पर विहाई दल वेसरा, कन विहाए वसु कयो वखर। असांजे इलाइके में त चवंदा आहिनि वखर सामान खे, तव्हां वटि अलाए छा खे चवंदा आहिनि, तव्हां सम्झो कोन था, पर सामान घणो आहे पर खरीदार कोन्हे। कन विहाए वसु कयो वखर वॾी वे, कन वीचारनि कोशिश कयूं, नेकियूं कयूं, निमाज़ूं पढ़ियूं, आलमन हाफ़िज़नि जूं, तालिबनि जूं, मदरसनि जूं ख़िदमतूं, पर कनी कंदे सेर के घुमिया दुनिया घुमी 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 जॾहिं कब्र में आया फानी नी फानी फरमाए तो फानी नी फानी दुनिया दमुल एकड़ो लटे लोड़ लतुनसी जोड़ी दई जानी एक कोडर भी कानी आहिसान सब कहीं। अज हाफिज जावेद मदई सूमरन जे जलसे में तोखे हिकड़ी नसीहत कयां, आई त होशियार पाण पर मूं फ़कीर जी अलाए मञींदे अलाए न चंदो कोन थो घुरां, छो था ॾिजो मञींदो कहिड़ी उथी कर इबादत उमिर थो विञाई, उथी कर इबादत रोज़े धणीअ खां हलो सोई शरीफ बरचूंडी शरीफ हिकड़े हिकड़े वली जी जिंदगी पढ़ो का गफलत ॾिठी अथव, रुगी ज़िक्र, रुगी खुदा याद, रुगी कुरान, रुगी तस्बीह, रुगी तहलील, रुगी खुदा। उथी कर इबादत उमिर थो विञाई, मथा मौत मिठे रास ॾेई पियो सदा इहे बाग़ बगुला ऐं महला तुमारियूं जनी कान प्या जान सूरन में साड़ियूं। इहे बाग़ बगुला ऐं महला तुमारियूं जनी कान प्या जान सूरन में साड़ियूं। मच्छर खां बि घटि हर खुदा जी नज़र में न कयोसी अमल जो अचे कम कबर में। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाहि व मन यफ़अल ज़ालिक फ़उलाइका हुमुल ख़ासिरून व अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीबिन फ़अस्सद्दक़ व अकुम मिनस सालिहीन वलन युअख़्खिरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीर बिमा तअमलून। तर्जुमा बुधो,
या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वालो ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम ताकि ताजा माल ऐं ताजो औलाद वरी ज़िक्र खां गाफिल न कर वमन यफ़अल ज़ालिका जेके ईअं कंदा फ़उलाइका हुमुल ख़ासिरून उहे ई फ़उलाइका हुम उहे ई नुक़सान में वअनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुमुल मौत ऐं तव्हां ख़र्च कयो उन मां जो असां तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे रोज़ी ॾिनी अथव अलाह जे राह में ॾियो न 52 तोला चांदी जेतिरा पैसा थियनव त ज़कात ॾियो ईअं न त वटे देगियूं लाहे चयोसीं हाणे ख़ैरात बि थी वे ज़कात ईअं कोन थींदव न 52 तोला चांदी जेतिरा पैसा 10 रकी में पुछा करा तोलो खणे साल फिरे ज़कात तो ते फर्ज़ आहे जॾहिं तोखे मूं रिज़्क़ ॾिनो आहे उन मां ख़र्च कर जॾहिं मौत ईंदी पोइ छा चवंदो रब लौला अखरतनी इला अजलिन करीबिन मौला मूंखे छो कोन छॾी कुझु टेम त छॾी हा अञा मां 10 रकी में हुजां अलाह जो पहिरियां छॾियो मई त कहिड़ा तो फाड़ा मरिया हाणे छा कंदे न साईं मौला हाणे मां सुधरी वेंदुसि ॾाढो हाणे मां अहिड़ो कमु कंदुसि जो तूं रुकी मूंखे छॾ अलाह चवंदो ही का वॾेरे जी औताक आहे जो माफ़ी वठी चवीं फासदक मां नेकियूं कंदुसि साले थींदुसि वलई युअखिर अल्लाहु नफ्सन हर किस के नफ्स के खुदा डर न ॾींदो जॾहिं टेम ईंदुसि वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून तव्हां जेको कयो था रब खे सभु ख़बर आहे अॼु टेम थई मदरसन सां तावुन कर हाफ़िज़न आलिमन जी ख़िदमत करण तालिबन जी गुलामी ॾियण सुन्नत नबी उन मुतालिक हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां पोइ दुआ घुरूं सभई सरासरी मोहब्बत इश्क सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मदीने वारे साईं वट 70 तालिब रहाइशी हा घणा ॾाढा गाला हथ खणी गाला सुस्ती लही 70 तालिब उहे पंहिंजा घर छॾे आया उन्हनि में हिकिड़ो तालिब हो हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन चयो हिकिड़े दफ़े मां सरकार जे हरम मुबारक में वेठोसि मदीने में गुरबत जो ज़मानो हो पैसो न हो माल न हो मिल्कियत का मूं वटि न बुख मूंखे अचे लॻी पर एतिरी बुख जो मुंहिंजो अंदर हाँ चक वठाणी वियो हाणे मां सोचां पियो त थोरी देर में मतां मां बेहोश थी न किरी पवां पर भला चुम त मां हर निकिरां ॾिहारियां के माण्हूअ खे मुंहिंजा सुकल चप ॾिसी रहम जे ॿाहिरि जो निकिरां साम्हूं निहारियां त हज़रत अबू बकर सिद्दीक़ पियो अचे उन मूंखे ॾिठो मां उनखे ॾिठो मां जो साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हाणे पिना कीअं घुरां कीअं सुवाल कीअं कयां मां जो सुणा भला मूंखे हिकिड़ो मसालो त ॿुधा आयत क़ुरान जी पढ़ियमि मां जो मन सिद्दीक़ मुंहिंजी आयत खे ॿुधाईंदे मूं ॾे ॾिसी सम्झे त बुख अथसि पर सिद्दीक़ अकबर हलियो वियो वरी फारूक आज़म आयो मसालो ॿुधाए हलियो वियो थोरी देर गुज़री मां जो अलाए कीअं थींदो अंदर मुंहिंजे में बुख 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 लॻी पई आहे थोरी देर गुज़री निहारियां त अंदरां हवेली मुबारक मां मदीने जा साईं पाण ॿाहिरि अची रहिया आहिनि जीअं पाण आया मूंखे ॾिठो या अबा हुरैरा अबू हुरैरा जी जी सही जी ॿिनि खां आयतूं कुझु ॾिसनि को मूंखे रम पेन मूंदे डायरेक्ट मूंखे ॾिसी चयूं अबू हुरैरा जी साईं बुख लॻी अथई ऐं जेके वरी पंहिंजे किताबनि में लिखनि नबीअ खे भित जे पुठियां जी ख़बर कान आई अल्लाह बचाए वसईं गंदे ज़हनियत वारनि खां ओए नबीअ खे ख़बर ई कान्हे हे वरी सुरीलो पुट आहे हिनखे ख़बर आहे नबीअ खे ख़बर कान्हे साईं डायरेक्ट निहारे चयो बुख लॻी अथई मां चयो साईं चेहरो बि ॾिसां पियो हसीनल जो हुस्न
कयो कुलई कठे झलक महबूब जी आगे मथे मथे असील जो हुस्न अगे महले वारा कुछ होशियार है पोए महले वारा ले चवंदा हुंदा वेचारा मुंह ताईं आवाज न थो पहुंचे एकड़े अंदर सु तकीर पे के एकड़े पासे वारा चन पिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान बाजू वाज ए माशाल्लाह सुभान अल्लाह ॾाढी था चवनि बेचो से देगियूं भी न पासी थव सारे अगे महले वारा के आसरो लंगर तकड़ो मिलंदो लंगर जी केड़ी बुखा ता के खुदा खुश करे वे बड़े तो मजाक कराया वे हसील जो हुस्न कयो कुलई कठे झलक सरकार जी आगे मथे मथे लखे चंद्र गड कजल भली मैदान में अचन ओहे सरकार सा पुजंदा किथे किथे असील जो डिठो जरब यूसुफ साईं तर कटियूं पजो आंगरियूं अकुल सब विञाए वेठो सटियूं पजो आंगरियूं पर डर की वारो ओ डर की वारो डिठो जन्म मुस्तफा हथ मथे खणी सुभान अल्लाह जो खबर पे मुनकिरन खे त साईं जा गुलाम जिंदर डिठो जन्म मुस्तफा वरी ॿुधो हाणे चयोमांव मां गर्मी हाणे थियो आहियां अॼु साथ ॾिजो कॾहिं कॾहिं मूड थियो वञे पोइ हाणे खणी त किर कया छॾियांव डिठो जल्ब यूसुफ साईं तर कटियूं पजो आंगरियूं अकुल सब विञाए वेठो सटियूं पजो हाणे चइजो डिठो जन्म मुस्तफा घोरियूं सिर ऐं बचा बचल साजा नसाब ॾिनो कटे कटे ओ जान वांगुर चओ सुनी हसीन जो हुस्न दीदार पियो करे भुख लगी रही भुख लगी यार बी त मां अचां वाह जो कम थी अॼु मानी मारी ॾाढी मिलंदी जी साईं हवेली शरीफ तां आया डायरेक्ट अबू हुरैरा जी साईं एॾे खीर जो प्यालो एॾे जी साईं ये अंदरां तुआरा साथी ॿिया किथे आहिनि 69 उन्हनि खे बि सर कर मां जो भुख मूंखे लॻी हाणे साथी पी वेंदा खीर जो प्यालो हाणे किथे पर विस अंदर विस सॾु कयुमि ए लाइन में डिसिप्लिन में बीहारियुमि साईं जो बीहारियुनि खे लाइन लॻी डिसिप्लिन में बीठा फरमायूं हाणे प्यारी हिकिड़े खे ॾिनुमि ॿिए खे ॾिनुमि खीर ॾे निहारिया जेतिरो हो ओतिरो वरी टे खे ॾिनुमि जेतिरो हो ओतिरो वरी चौथे खे ॾिनुमि जेतिरो हो ओतिरो उन 70 ॼणो खीर पीतो पर तूं पी मां पीतो पर मैं अञा पीतुम पर मैं अञा पीतुम पर मैं अञा पीतुम जेतिरो खीर जे प्याले ॾे पियो निहारिया त वटो जेतिरो हो ओतिरो भरियो पियो आहे मां जो सरकार मूंखां नथो खुटे पाण फरमाए अबू हुरैरा मुखे दे तमा तो के खीर खुटाए ॾेखारियां ए वटो वडी पीतो खीर खुटियो नतीजो निकतो सबक मिलियो त तालिबन जी खिदमत कजी या न कजी हथ खणी चओ खिदमत कजे या खिदमत करण सरकार जी सुन्नत अल्लाह ताला से हाफिज जावेद अहमद या जन जन सुमरा बिरादरी वार ई जलसो कयो और रखे खुश करे आमीन कोंदा चओ भला कावड़ जी पिया हो भला मुखे दुआ कयो कोंदा कयो पक्का हो ॾाढा ता मुखे दुआ कयो मां ता के दुआ कया खुश जो ता माशाल्लाह सवेर खां वठी आयो जुरिया ना हो या ता जी मोहब्बत आ नबी सही लग राजन जो महफिल हिन जे में टुटियो वञन ऐं कई महफिल अहिड़ियूं जेके फहाशी ते उरियानी ते पर उन में भी मानू शिरविच मां सवेर खां वठी तव्हां खे ॾिसां पियो सभई नज़्मो ज़ब्त में वेठा हो तव्हां जो कन्ना कहिड़ी ॻाल्हि जे तरफ़ त मदीने जे साईं जो शान ॿुधूं ऐं इहा ईमान जी निशानी अथव बस इहा गुज़ारिश कंदो सां मां पछाड़ी में
कट्टर सुन्नी रहो। हथ खणी जो इंशाअल्लाह ताला सहाबा जा गुलाम अहल बेतन जा गुलाम असी बिनी जा नौकर हूं इंशाअल्लाह। क़यामत जे ॾियारे दस्तगीर बादशाह पीर जे मसलक वारा शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी जे मसलक वारा ऐं इमाम रब्बानी जे मसलक वारा ओए सभई सरकार जो जलवा ऐं दीदार ॾिसंदा। कुरान करीम जे हाफ़िज़न जे इज्जत ऐं अज़मत ते हिकड़ी ॻाल्हि मूंखे हींअर ज़हन में आई आहे। इमाम रब्बानी जे जो मूं नालो खयो न, इन हिकड़े दफ़े फरमायो मां हिकड़े वॉशरूम में वियुसि। वॉशरूम समझो था, काकूस भला हमाम भला अरबी में चवंदा न बेतुल खला। साईं जो वियुसि त हिकड़े भंगी जो हिकड़ो लोटो हो, लोटो समझो था कोरो, वो लोटो हो साईं जो त उनजी कुंड भगल ही, कुंड थोड़ी टुटल हस, किन में भरियो पियो हो, भंगी उन में इंसानी किरपटी पियो खणे। वो जी साईं अंदर विया तो लोटे ते साईं जी नजर पई, ॾिठऊं त लोटे में इन कुंड खां लिखियो पियो हो अल्लाह। साईं खां शिरक निकरी वियो ऐं इंसानी गंदगी पई। साईं छा कयो जो न लोटे खे खणी इमाम रब्बानी वो आलम हो जे वक्त जे बादशाह सां टक्कर हो, नक्शबंदी बुजुर्ग हज़ारे उन जा लखे मुरीद। खलीफे चयोसि मूंखे ॾियो, फरमायो न न न इहो मूंखे लोटो ॾियो। जे लोटे जे मथां लिखियल आहे अल्लाह उनखे मां पंहिंजे हथनि सां साफ़ कयां। साईं पाण साफ़ कयो, उनखे पंहिंजे पाणी पीअण जे लाइ रखियऊं। ॿुधो छो त उन जे मथां लिखियल हो छा अल्लाह। पाण फरमाए मूं चिल्ला कटिया, मूं वज़ीफ़ा पढ़िया, मूं रियाज़तूं कयूं, मूं मुराक़बा कया, पर एतरी मुंहिंजी मंज़िल तय कान थी जंहिं ॾींहुं मूं अल्लाह जे नाले मुबारक वारे लोटे खे गंदगी खां साफ़ कयो, उन ॾींहुं कई मुंहिंजूं मंज़िलूं तय थी वयूं। ऐं अॼु निहारियो मुस्लमान, ख़ुदा जो कसम ॾुख थो थिए जो नालनि में क़ुरान जा पना पिया मिलनि, बर्क पिया मिलनि। जे लोटे ते ख़ुदा जो नालो लिखियल आहे, अगर उन जी इज्जत कजे त ख़ुदा महिरबानी करे जन हाफ़िज़नि जे सीननि में क़ुरान उन्हनि जी इज्जत न कजे, उन्हनि जी तहज़ीम न कजे। जन आलमनि वटि हदीसूं महफ़ूज़ आहिनि उन्हनि जी इज्जत न कजे। हथ मथे खणी चो त इंशाअल्लाह इज्जत कंदासीं त ॿिन्ही जहाननि में असां तव्हांजा बेड़ा पार। वा आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।